अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब इलस्समाइ व अज़हबहु फ़ौक़ सिदरतिल मुंतहा वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसुल वल खल्क़ि वल अंबिया मुहम्मदनिल मुस्तफ़ा व अला आलिहिल मुर्तज़ा व अस्हाबिहिल मुज्तबा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैय आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। कूड़ियों पुछन के च कूड़ियों पुछन के जो हो तु न पुछे हिकड़ी कूड़ियों पुछन के जो हो तु न पुछे हिकड़ी जंहिंजो पुन लसाण पे चुसत पाणी थींदी पधरी। शाह साहब हिकड़ो रुख इहो ॿुधायो। अञा हिकड़ो शेर शाह साहब जो इन जो ॿियो रुख उन खां पोइ अॻिते लगी मूर न उखड़े लगी
दूर न उखड़े हई जा होतन लखे लोहार गढ़िया ऐं सवे सोनारन सुरी कान सैयद जय अदा हजारे हथोड़न पर ओहा मेख महबूबन बिन चपन सा चोरे छदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, जी अवां खे मालूम आ ऐलानात मां ॿुधी चुका आहियो त अॼु जी महफ़िल ईसाले सवाब जे नियत सां अल्लाह जे ज़िक्र ऐं मुझे सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद पाक जी महफ़िल सजाई वई आहे, जंहिंमें महफ़िल जो उनवान रखियो वियो आहे मेराज मुस्तफ़ा। सब चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। ऐं हिन महफ़िल जे सवाब जे लाइ जंहिंखे मुंतज़िर रखियो वियो आहे उहा मुंतज़िर ज़ात आहे मरहूम फ़कीर नियाज़ हुसैन कुंभर। ऐं थोड़ो ॻाल्हाईंदो आहियां कुझु लफ़्ज़नि में, पोइ कोशिशि कंदो आहियां त सम्झण वारा सम्झनि। जुमिलो हिकिड़ो चई वियुसि तव्हांजे मथां मथां गुज़री वियो। मुंतज़िर रखियो वियो आहे जंहिं ज़ात खे, उन जो नालो आहे फ़कीर मरहूम नियाज़ हुसैन कुंभर। उन जे इंतज़ार खे खुशियुनि में तब्दील करण वारा आहिनि उन जो पुट नौशाद अली कुंभर ऐं उन जा भाइर। ऐं हिन सुहिणी महफ़िल खे चार चंड लगाइण वारा आहिनि मस्जिद जो मुतवली फ़कीर अलह ॾिनो मीराणी ऐं साईं पेश इमाम मस्जिद शरीफ जो साईं फ़कीर मोहम्मद पंवर ऐं जुमिले जामे मस्जिद जमायत डोकरीअ जी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जंहिं मुझे सुहिणे करीम रब तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे इंसान बनायो। उन मुझे करीम रब जा अणखुट एहसान जंहिं तव्हां सां जहिड़नि गुनाहगारनि खे इंसान बनाए वरी पंहिंजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मती हुजण जो एज़ाज़ अता फरमायो। उन मुझे सुहिणे करीम रब जा अणखुट एहसान जंहिं इंसान भी बनायो मिठड़े महबूब जो उम्मती भी बनायो ऐं हिन फितने वारे दौर जे अंदर, हिन इंतहाई मसरूफ तरीन दौर जे अंदर अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हां असां खे हिम्मत अता फरमाई, तौफीक अता फरमाई, टाइम कढण जी अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हां सामे कुव्वत अता फरमाई जो नफ्स सां झेड़ो करे कुछ घड़ियूं उन जे लाइ वेठा आहियूं त मन सुहिणे करीम रब जी ज़ात राज़ी थी पवे। हिन दौर में टाइम कढण आसान कोन्हे, इंतहाई मुश्किल दौर गुज़री रहियो आहे। हर माण्हू पंहिंजे मसाइलनि में केतिरो उलझियल आहे, कंहिंखां बि का ॻुझाई कोन्हे। हर माण्हू कहिड़नि मामलात मां गुज़रे पियो, कंहिंखां बि का ॻुझाई कोन्हे। पर अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी घुटन जे माहौल में भी
सच इहो आ त मदीने पाक ॾे निगाह कयो तो उन महबूब जे नाले सां जिते भी महफिल सजाई वेंदी आ वो घुटन जो माहौल खत्म थी हिकड़ी अजीब पुरसुकून फजा कायम थी वेंदी आ। मुख्तलिफ जातन सां, मुख्तलिफ कौमुन सां, मुख्तलिफ जुबानुन सां, मुख्तलिफ फिक्रन सां, मुख्तलिफ सोचन जा मानू गड थिया आहियूं। तवां सां गड न थिया आहियूं, कहीं गड करण वारी जात तवां सां के गड कयो आ। इन करे लख एहसान मुझे सोने करीम रब जा। मुझा प्यारा दोस्तों, अज जो जेको ही महीनो हले पियो, महीने जो नालो चाहे थोड़ो लबड़ा खोलियो। इन महीने जो नालो चाहे शोबानुल मुअज्जम। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात हिन महीने जे ला छा फरमायो। मुझे मदीने जे साईं फरमायो त शोबान मां मुस्तफा जो महीनो आहे। बचार गालियों आस्ते आस्ते कया जी थोड़ो ताजो ज़हन रुगी तैयार थे तो इंशाअल्लाह ताला पो ट्रेक ते चढ़ी था पो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त शोबान मां मुस्तफा जो महीनो आ। रजब अल्लाह जो महीनो आ। अचण वारो रमजान गालायो, अचण वारो रमजान ॾाढियां गालायो। अचण वारो रमजान कंहिंजो महीनो? ठीक आ, तव्हां ॾींहं जो बि निंड कयो, मूंखे कोई एतराज़ कोन्हे। याद रखो मुंहिंजा दोस्तों, कायनात जे अंदर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खां वधीक उम्मत सां कोई प्यार नथो करे। जुमलो वरी दुहराया, कायनात जे अंदर हिन उम्मत सां प्यार सब खां ज्यादा करण वारो आ त उहो महबूब मदीने जो मीर करण वारो आ। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात अम्मा आमिना जे पाक वजूद मां जीअं मक्के जे सरजमीन ते अल्लाह जे धरती ते महबूबन जो अचण थियो। मुझे करीम मुस्तफा पेशानी सजदे में रखी पहरी दुआ घुरिया, अल्लाह मुझे उम्मत जी पारत हुजई। दुनिया जे अंदर हर इंसान पंहिंजे पंहिंजे निज़ाम सां ईंदो आ, पंहिंजे पंहिंजे निज़ाम सां ॻाल्हाईंदो आ, मगर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फर्श ते पहिरो कदम रखी उम्मत खे याद कयो। ला मकान ते पहुची तॾहिं भी उम्मत खे याद कयो। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फर्श ते पहुची उम्मत खे याद फरमायो। ला मकान ते पहुची तॾहिं भी उम्मत खे याद फरमायो। उम्मत खे ॿुधायो, ओ मुझे करीम रब जा बान्हिड़ो, तव्हां निधण कान आहियो, तव्हां मालिकीअ वारा हो। अहिड़ी मालिकीअ वारा हो जो अल्लाह जी ज़ात बाबरकात जे मखलूक में इन वारिसीअ जे ला दुनिया दुआऊं घुरंदी वई, पर कंहिंखे कान मिली। रीअ घुरे मिली आ, या वारिसी न गुनहगार उम्मत खे मिली आ। जेको मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एतरो उम्मत सां प्यार करे, ओहो उम्मत खे ॿुधाए, ओ मुझा उम्मतियो, ही जेको शोबान जो महीनो आ, इहो मां मुस्तफा जो महीनो आ। इन में केॾो वॾो राज़ हूंदो। अफ़सोस सां चवणो थो पवे, असांखे न रजब जी ख़बर आ, न शोबान जी ख़बर आ। बस इहा ख़बर आ त 15 जे राति हूअं किलो गोश्त जो वठंदा हूं, 2 किलो वठणो आ। 27 रजब जे राति हूअं त दाल खाईंदा हूं, 27 रजब जे राति बकर खाइणो आ। रमज़ान शरीफ़ जी ख़बर आ त रोज़ा रखणा आहिनि। अज़ीज़ान मन
वयतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्द रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला सुब्हानक फ़क़िना अज़ाबन नार। मुझे करीम रब जा बांधड़ो, मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो आ। ओ ज़मीन जे तख्ते ते रहण वारो, ॾींहं खे रुगी ॾिसी इहो न सम्झो त सिज उभरियो आ, ॾींहुं थी वियो आ। सिज लहण खे रुगी इहो न सम्झो त सिज लही वियो, राति थी वई आ। ज़मीन खे ॾिसी रुगी इहो न सम्झो त बस इहा ज़मीन आ। आसमान ॾे निहारे रुगी इहो न सोचो त इहो आसमान आ। मुंहिंजा करीम रब छा सोचो? अल्लाह फरमा इन फी ज़ालिक लआयातिन, इन्हनि में मां अल्लाह जूं निशानियूं मौजूद अथव। ॾींहं जे अचण में निशानियूं, राति जे वञण में निशानियूं, ज़मीन में निशानियूं, आसमान में निशानियूं। मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो इन मां अल्लाह जे निशानियुनि में गौर कयो, ज़मीन आसमान में गौर कयो। मां अल्लाह जे कुदरत जे हिकमतुनि ॾे निहारियो, पोइ मां अल्लाह जे कुदरत जूं हिकमतूं ॾिसंदा वेंदो, सम्झंदा वेंदो, मां अल्लाह जे कुर्ब में ईंदा वेंदो। ओ मुंहिंजा करीम रब असांजे सम्झ खां मथां हुअनि। मुंहिंजे करीम रब फरमायो जे सम्झ में नथो अचे उन अकुल वारनि जी हमनशीनी अख्तियार कर, जेके ॾींहं जो मखलूक सां गॾु हूंदा आहिनि, राति जो ख़ालिक जे दरबार में हाज़िरी ॾींदा आहिनि। मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो वक्त तेजीअ सां गुज़रंदो वेंदो, वक्त ॾींहं जो आ गुज़री वेंदो। मदीने जे मीर फरमायो शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आ, शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आ। जेको मुस्तफ़ा जो आ उहो उम्मत जो आ, जेको मुस्तफ़ा जो आ उहो ॻाल्हायो, जेको मुस्तफ़ा जो आ उहो उम्मत जो आ। ॾिनो सभु कुझु मुंहिंजे करीम महबूब मुस्तफ़ा खे कंहिंजे लाइ ॾिनो, जो इन गुनहगार उम्मत लाइ ॾिनो। अल्लाह खां वठंदो वयो, गुलामन में मुझो मुस्तफ़ा विरहाईंदो वयो। सब कुछ विरहाए करे मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो शोबान शहरी, शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आ। गाल के खोले गुत्थीअ के खोलियो, यको गुजारत में रहण मज़े जो ना है। आशिकन ओ शाकन मुझे मदीने जे मीर जे दीवानन इन राज़ ता पर्दो खयो त मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात जे महबूब फरमायो उम्मतियो जी मुझा आका हुजूर फरमाए शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आ। या रसूल अल्लाह बेशक तवां जो महीनो आ। उम्मत के सबक कहिड़ो मिलियो, मुझो मुस्तफ़ा दसे रहियो आ। सोदो आखिरी मेले जी धमाल हली रही आ। सुलह करणो अथव त करीम रब जे ज़ात सां सुलह करे वठो। शोबान जे महीने में मुझे करीम रब जी रहमत मुझे उम्मतन के सदींदी आ। छा करणो अथव अल्लाह सां? सुलह। जवाब ॾियो छा करणो आ? मां थोड़ा लफ्ज़ चेंज कंदो थो ता मफ़हूम मक़सद साॻियो हूंदो। थोड़ो क़ुरान करीम के भी समझो मुझा प्यारा दोस्तो। सुलह कयो अल्लाह सां। कैसा सुलह कयो? सुलह कैसा थींदो आ? जैसा झगड़ो थींदो आ। झगड़े जी निशानी कहिड़ी आ? हिक ॿिए खां माण्हू गालायो यार गालायो तो मां कुरान पढ़ा। अवा गालाइंदा मां कुरान पढ़ंदुसि। अवा गालाइंदा मुझी दिल खुलंदी मां रब जो कुरान खोले बयान कंदुसि। जॾहिं कंहिंजो कंहिंसां झगड़ो थींदो आ ख़बर कीअं पवंदी आ? जो दरमियान में दूरी ईंदी आ। को हेडे थी विंदो आ, को हेडे थी विंदो आ। हाणे सुलह कीअं कबो आ? जेके हिक ॿिए खां परे थी विंदा आहिनि उन्हनि खे
करीब कबोवा मदीने जे मीर फरमायो शोबान मां मुस्तफा जो महीनो आ ओ मुझा उम्मतियो जी मुझा आका तैयारी कयो होशियारी कयो करीम रब जे दरबार मां सदड़ा थी रहा रुगी कदमड़ो तहां वधायो ओहा रहमत अची रही आ शोबान में तैयारी कयो दिल के इए तैयार कयो जो रहमत जो कतरे अचण जो ओहा दिल अगई इंतजार करे जेका ज़मीन ठहियल हूंदी आ जिया कतरो वसदो आ उनमें गुलाब जो गुल तैयार थी विंदो आ। अल्लाह ताला पांजे बानन के किए थो सदे अल्लाह पीउ खां जदे पुट नाराज थी विंदो आ पीउ खां पुट दूर हलियो विंदो आ पीउ त पीआ कावड़ियल हुजे तॾहिं बि पीआ न ॻाल्हाए तॾहिं बि पीआ मुंहुं ख़राब करे तॾहिं बि पीआ अॼु उन जे अंदर खां को पुछी ॾिसे कुझु बि थी पवे ज़ाहिर में केतिरो बि औलाद सां पंहिंजी बेरुखी अख्तियार कंदो आ जेतिरो ज़ाहिरी तौर ते ही रुख दूर कंदो आ एतिरो दिल जो रुख औलाद जे क़रीब थींदो आ। जेको डींगो पुट हुंदो आ ज़ाहिर में पी चवंदो आ हिया हिया पर कसम थव खुदा जो औलाद वारा वेठा हो पी जे दिल में घणो उन जो फिक्र हुंदो आ या सालिहन बियन जो हुंदो आ जवाब जो जेको डींगो हुंदो आ उन जो घणो फिक्र हुंदो आ गाल खुटाया मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात जा बानड़ो ओहो पी पंहिंजे विञायल पुट जे ला दूर वयल पुट जे ला अखबार में इश्तहार ॾींदो आ ऐलान कराईंदो आ ओ मुंहिंजा पुटड़ा तू मां पीउ खां नाराज थी वियो आ तू मां पीउ खां दूर थी वियो आ मुझे सख्तन जे करे मुझे मुंह मोड़न जे करे पर तोखे कहिड़ी ख़बर त मुझे दिल में तुझे ला केतिरो प्यार रखियल आ मां पीउ करे ऐलान थो कयां ब्रिज जान तू मोटिया मां तोखे कुछ भी कोन चवंदुसि ये आहे या न पी ऐलान कराईंदो आ मुंहिंजा बचड़ा मोटिया मां तोखे कुछ भी कोन चवंदुसि हे दुनिया जो वारिसा हे दुनिया जो पिया चवे तो जहिड़ो आहीं तहिड़ो तू मुंहिंजो आहीं तुंहिंजी जुदाई मूंखां बर्दाश्त नथी थिए मोटिया तोखे सज़ा कान मिलंदी दुनिया में पीउ पुट खे चवे मोटिया तोखे सज़ा कान मिलंदी वो त हिकिड़ो पिया इमामुल अंबिया फरमायो त मुझो करीम रब उहो आ जेको 70 अमड़न खां वधीक बाने सां प्यार कंदो आ ओ अल्लाह सदींदो आ या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुसलमान सोच पी चवंदो आहे पुट खे हली आ मां तोखे कुछ भी कोन चवंदुसि तू मोटी आ मूंखे जवाब ॾे प्यार पीउ जो वधीक या अमड़ जो जवाब ॾियो चओ अमड़ जो वधीक प्यार अमड़ जो पीउ खां वधीक लेकिन मदीने जे साईं फरमायो मुंहिंजो रब त 70 अमड़न खां बि वधीक प्यार कंदो आ पोइ जेको न 70 अमड़न खां वधीक प्यार थो करे उहो सॾु करे चवे थो ऐ इंसान मोटी आ ऐ इंसान मोटी आ तू मुंहिंजो आहीं मां तुंहिंजो हां कहिड़ी शइ आ कहिड़ी शइ आ जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां दूर कयो आ ऐं मुंहिंजा बाना ॿुधाए त सही मां रब थी करे तोखां सवाल थो कयां उहा शइ आहे कहिड़ी जंहिं तोखे दूर करे छॾियो आहे पंहिंजे करीम रब खां जेका तुंहिंजे रब जे खज़ाननि में नाहे असां कोई जवाब कोन ॾेई सघियासीं हया खां कंध झुकी वियो अल्लाह ख़ुदि जवाब फरमायो अल्लाह को मुतकासुर ऐं मुंहिंजा बाना मां रब थी ॼाणा थो तोखे
घणाई जे हिरस गाफिल कयो आ न, इन करे अज़ान आयो नमाज ते नथो अची, मुझे दुकान जो छा थींदो, अज़ान अची वयो नमाज ते नथो अची, मुझे कारोबार जो छा थींदो, मुझे हिन कम जो छा थींदो, मुझे हिन कम जो छा थींदो, गरीब के खाधो नथो खाराई, हे मुझो सिस्टम रुकजी विंदो, यतीम जी मदद नथो करी, मुझो ही मामलो रुकजी विंदो। मुझे सुने करीम रब जे ज़ात बा बरकात फरमायो, ऐ मुझा बाना मां करीम रब जाना थो त तोखे कहिड़ी शइ मां करीम रब खां दूर कयो आ, तोखे घणाई जे हिरस दूर कयो आ, ही कया त ही थी पवंदो, ही कया त ही थी पवंदो। हा मुझा मौला गाल सच्ची आ, इहा ही हिक मुसीबत आ जे तो करीम रब खां परे कयो आ। मुझे रब फरमायो पो मां रब जो कुरान बुधंदो वञो ऐं पंहिंजे दिलड़ीअ खे समझाईंदो वञो। पढ़ा अल्लाह जो कुरान, सुनो रब जो कुरान। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। मुझे सुने करीम रब फरमायो, ऐ मुझा बाना दुनिया जे तरफ मुतवज्जे थी करे, मां करीम रब जे दूर दरखां थियण वारा मां अल्लाह थी तोखां सवाल थो कमा, कमाइण त तोखे अख्तियार ॾिनो थम। रब थो चवे ॿुधाए मुझा बाना तुझे कमाइल हिकिड़े रुपए खे लख करण वारो केरा? जमीन में सवा मण छटण वारा दे खबर, इन सवा मण के 100 मण करण वारो केरा? जे कदे तू पाण करण वारो हई, सवा मण त दुनिया छटी दिया, मगर कंहिंखे कणो भी कोन मिलंदो आ, कंहिंखे 20 मण मिलंदा, कंहिंखे 100 मिलंदो। अल्लाह फरमाए तो बाना अगर तुझे अख्तियार में हुजे पो त सभई 100 मण खणो, पर तुझो अख्तियार नाहे सवा मण मां 100 मण करण तुझे करीम रब जे हथ में आ। त पो जे कदे कारोबार खे बंद करे अज़ान बुधी मां अल्लाह जे दरबार में अचे पेशानी झुकाई दे, त तुझे कारोबार के बरकत वारो बनाइण भी तुझे करीम रब जे अख्तियार में आ। अल्लाह जे ज़ात बा बरकात अदा फैज़ जूने जा, अल्लाह जे ज़ात बा बरकात कुरान करीम जे न आयत में दिल चवे थी 3-4 आयतूं पढ़ा। अल्लाह जे कुदरत दे निहार, अल्लाह जे ताकत दे निहार, अल्लाह जे पावर दे निहार, मुझे बेनियाज रब जे ज़ात फरमायो बरकत वारी आहे उहा ज़ात जे कब्जे कुदरत में बादशाही आ, जे कब्जे कुदरत में बादशाही आ, बरकत वारी आ उहा ज़ात। अल्लाह जे ज़ात तो मुखे सभिनी खे ॿुधाइण चाहियो बाना, मेहनत करण तुझो कमा कणे मां के चकरण तुझे करीम रब जे ज़ात जो कमा। अल्लज़ी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफूर। मुझे बेनियाज रब जे ज़ात फरमायो रुगी बरकत वारी ज़ात नगे, बरकत वारी त आगे बादशाहन जी बादशाही भी मां अल्लाह जी आगे, मिल्कियत भी सजो जहान मुंहिंजी आ, मगर रब चवे थो याद रख जा जे जिंदगी ते नाज थो करी इहा भी तुझी नागे, इहा भी मुंहिंजी आ। मुझे बेनियाज रब फरम अल्लज़ी खलकल मौत वल हयात, जे मौत का डिजी थो वो मौत भी
मुझो बनायल जहे जिंदगी ते नाज तो करी उहा जिंदगी बिमा करीम रब जे कब्जे कुदरत में आ न मौत मुझे हुक्म का सवा तुझे भर में अची सके थो न जिंदगी जो हिकड़ो सेकंड मां करीम रब जे रजा का सवा तू दुनिया में रही सकी थो मुझो रब तो चवे दे खबर बाना तुझो दिमाग को खराब थियो छाते आ जॾहिं कुछ भी तुझो न है इहो साह जो जेको सगड़ो हली रहियो आ इहा तुझी मिल्कियत न है तुझे रब जी ॾिनल अमानत आ जॾहिं चाहींदो हिकड़े पल में उहो वापस करे वठंदो मुझो बेनियाज रब तो फरमाए बाना जवाब त दे जॾहिं तुझी जिंदगी भी तुझे अख्तियार में कोन्हे तुझो मौत भी तुझे अख्तियार में कोन्हे बरकत भी तुझे अख्तियार में कोन्हे तुझे अख्तियार में आहे छा कंद हेठ थियो हेठ कंद करे चसी मौला मुझे अख्तियार में कुछ भी कोन्हे रब चवे तो पुहाने मां रब जो अख्तियार ॾिस ऐं ॿुध त मुझो अख्तियार केॾो अल्लाह जो कुरान पढ़ा जागो था मुसलमानो जागो था याद रखो मौत खां ड्रिजण वारो मौत खां न ड्रिज मौत जे बनाईंदड़ मालिक खां ड्रिज हर उन शे खां था ड्रिजो ए नांग न खाए मरी न वञा अटैक न थे मरी न वञा ही न खावा मता मरी न वञा मौत खां न ड्रिज यार मरण जे मौत जे बनाइण वारे खां ड्रिज जेको न मौत जे बनाइण वारे खां ड्रिजंदो आ ओहो मूतू क़ब्ल अंत मूतू उनके मौत न ईंदो आ जेकॾहिं दुनिया छॾे बि वेंदो आ उन जे जिस्म खे जेका मिट्टी लगंदी आ रब उन मिट्टीअ खे भी मान वारो बनाए छॾींदो आ कंहिंजी खे बनाईंदो आ जेको करीम रब जे ज़ात खां ड्रिजंदो आ अल्लाह फरमाए तो जिंदगी खे मां बनायो आ मौत खे मां बनायो आ यो थोड़ो टाइम मां अल्लाह जे ज़ात तोखे इनायत कयो आ थोड़ो टाइम ॾिनो थमई मौला छा जे ला ॾिनो थे रब चवे थो लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां ॾिसण थो चाहियां त कहिड़ियूं पगूं थो ॿधी जागो था मां करीम रब ॾिसण थो चाहियां मौला तोखे ख़बर कान्हे रब चवे तो तू पैदा ही कोन थियो तुंहिंजो रब सभु ॼाणे पियो मां रब ॼाणा थो लेकिन तुंहिंजा लक्षण तोखे ॾसण थो चाहियां मौला इन में राज़ कहिड़ो आहे रब चवे तो इन करे थो ॾसण चाहीं त पंहिंजा लक्षण ॾिसजा वरी मां रब जा कुर्ब ॾिसजा पोइ जेॾीमहिल न सम्झ में न अचई त पोइ हेॾे होॾे न ॾिसजा मदीने ॾे मुंहुं करे चइजां जे तू न पहुची हा त दर दर ठुकराइन हाँ भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन हाँ ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा मुझे सुने करीम रब जे ज़ात जा बानड़ो अल्लाह जे ज़ात फरमाए बाना तुझो कोई अख्तियार ना है खुलिकल इंसान दईफा ऐ इंसान तू कमजोर है मरण वक्त भी कमजोर है दुनिया में हलण जे ला भी कमजोर है बुधण जे ला मां अल्लाह जे दरबार जो कमजोर है दिसण जे ला अखिन जो मोहताज है गाल्हाइण जे ला जुबान जो मोहताज है बुधण जे ला कन्नन जो मोहताज है हलण जे ला पेरन जो मोहताज है कम करण ला हथन जो मोहताज है गाल्हाइण ला जुबान जो मोहताज है सुंघण ला नक जो मोहताज है मुझे करीम रब जे ज़ात फरमायो विख विख ते मां रब तोखे मोहताज बनायो आ इन जे करे त तोखे खबर पवे ही सब कुछ मुझो ना है ए सब कुछ मुझे करीम रब जे ज़ात जो आ जॾहिं तो पंहिंजे पाण खे विख विख ते मोहताज समझी करे मां अल्लाह जे दरबार में रुजू कयो मां अल्लाह मोहताज मां अहिड़ो तोखे बादशाह बनाए छॾींदुसि जो गुज़रदी दुनिया रहंदी दुनिया तुंहिंजी बादशाही जो नालो मिटजण कोन ॾींदुसि
अल्लाह फरमाए तो बाना अल्लाह जो खौफ रख रहे हैं। फला तालम नफ्सुम मा उख्फिय लहुम मिन कुर्रत आयुन जज़ाअम बिमा कानू यक्सिबून। मुझे सोने करीम रब जो कुरान पढ़ो। ओ मुसलमानों नौजवानों अल्लाह जो सुनो कुरान करीम पढ़ो। मुझे करीम रब जे ज़ात बबरकात फरमायो एड़ो अजर दींदो हां दुनिया खां लिकाए दींदो हां। ओ रात जो सीय में उथी तहज्जुद पढ़ण वारा दुनिया खां लिकी करे आस्ते आस्ते खटड़िया ता उथी करे घर वारन के खबर न पवे इंजी निंड भी डिस्टर्ब न थे थधड़े पानी सा वुजू करे डकी डकी मुसल्ले ते अचण वारा मां रब जे यादो बगोड़ा गाड़न वारा रब फरमाए तो दुनिया खां लिकण वारा तुझो रब भी तोखे अजरो इए दीदो जो दुनिया खां लिकल हूंदो। अल्लाह फरमाता है तू मां रब जे दरबार में लिकी थो अची त मां रब भी तोखे अजर दुनिया खां लिकाए पर ॾींदुस उहो जो तुंहिंजूं अखड़ियूं ठरी पवंदियूं। अल्लाह तुझो करीम रब तोखे उहो अजर अता फरमाइंदो जो तुंहिंजूं अखड़ियूं ठरी पवंदियूं। ओ अखड़ियुनि मां ॻोढ़ा गाड़ण वारा हजरत आदम अलैहिस्सलाम के जदे अल्लाह जी ज़ात बाबरकात अरशन मुजा दोस्त अजीज अर्श खां हेठ ज़मीन ते लातो। हजरत आदम अलैहिस्सलाम चे अल्लाह जे खौफ में रोण शुरू कयो रोंदो रहियो एतिरो रुनो जो आदम अलैहिस्सलाम जे अखिन जा ॻोढ़ा पाणी वांगुर वहण लगा। हिकड़ा पखी अचे पानी पी शुक्रानो अदा था कन मौला केडो न पानी मिठो आ तवज्जो केडो न पानी मिठो आ। हजरत आदम न पखी जी बोली बुधी करे चयो मौला आने त पखी भी मुझे रोण ते टोकू था कर मौला हाने त मुखे माफ कर मुझे बेनियाज रब फरमायो आदम ओ मुझा सुना आदम जी मुझा करीम रब इहो पानी जेको तुझे अखड़न जो वही रहो आ मां अल्लाह के रोवण वारो बानो एडो त वणदो वा जो उन जे अखिन जे पानी के मां अल्लाह एड़ो त मिठो करे छदी दो हां जो अर्श जा मुझा मलाइका उन हिकड़े कतरे खणण जे ला परेशान थी विंदा। अल्लाह जे खौफ में ॻोढ़ा बगाड़ींदो कर मुसलमान। रोंदो सबको आहे को अमड़ जे ला को अबे जे ला को दोस्त ला को कारोबार ला सबको रोंदो आ पर कदे करीम रब जे खौफ में बगोड़ा गाड़े दिस यार उनन गोड़न जो एडो कतरा मुझे करीम रब जे दरबार में अल्लाह एडो तुन के इज्जत वारो कंदो आ जो मदीने जे मीर फरमायो मम बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊद लबन फी ज़र कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि वसल्लम हुजूर फरमायो दुधल खीर वापस थी सके थो पर अल्लाह जे खौफ में निकतल गोढ़ो कदे भी जाया न थो थी सके। मुसलमान तुझे मुजखिर जा गोढ़ा सुकी वया हन खुदा विसरी वयो आ कयामत विसरी वया मदीने जे मीर जा एहसान विसरी वया हन एडो दुनिया जे हिन जकड़जण में जकड़जी वया हो जो पंहिंजी हकीकत भुलाए छड़ी थो। मुझे मुस्तफा फरमायो शोबान मोजो महीनो थे सुलह करे वठ आए अल्लाह जे दरबार में सुलह करे वठ उन करीम रब जे ज़ात फरमा इंसान तू कमजोर आ हां मुझा मौला मां कमजोर हां रब फरमाए त मां बुधाई त तुझो रब केडो ताकतवर आ जैसा तू सुलह न थो कर जे लेकिन याद रख एकड़ो अल्लाह जो कामिल वली वनी रहो आ बाजार में बीठो आ हथड़ा मथे खयो बीठो आ मानुन दे निहारे थो पियो केडी मल रोए थो केडी मल खिले थो अखिन वारन के अखिन वारन सुञातो को आशिको शाकायो
आयो पुछण लगो दे खबर बाजार जे विच में रोई भी थो खिली भी थो चवे थो यार छा थो पुछी चवी करी छा थो चवे थो खालिक ऐं मखलूक जे दरमियान में ठाह थो कराया जागो था बाजार में बीठो आ खालिक ऐं मखलूक जे दरमियान में ठाह थो कराया अखिन वारो राज समझी वयो खिली ची हिम्मत कर हलियो वयो कुछ टाइम खां बाद वरी मुकाम में कजो थी वयो उहो ही सागो मुकाम में खिले भी थो पियो रोई भी थो पियो वरी साहिबे नजर अची वयो दे खबर उन दी बाजार में भी खिली रोई पयो अज मुकाम में भी खिली रोई पयो हालांकि मुकाम भी शया बाजार का भी शया निहारे चवे थो यार छा कया बाजार में भी यार जो यार सा ठाह पियो कराया मखलूक जो खालिक सा ठाह पियो कराया खालिक त मनी वयो मखलूक कान पई मने जे अज मामलो चाहे जे अज मखलूक मनी वया मगर खालिक मञण ला तैयार नाहे अखियूं खोल उन खां पहिरीं जो मौत जी घड़ी मथों अचे वञे जानी मौत हक़ मौत मथों अची वञे ऐं पोइ रोंदो रहिजी वञी सभई अरमान अधूरा रहिजी वञनि मरण खां पोइ कुछ कोन थींदी इन करे भलो थई मौक़ो मिलियो थई शोबान शहरी मुंहिंजो महीनो आ बानो बि उम्मती भी मुंहिंजो आ महीनो भी मुंहिंजो आ सादन लफ्ज़न में चवां मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधाए थो त सुहिणो रब भी मां मुस्तफ़ा जो रब आ चो त मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात जा बाना मुझे बेनियाज रब जे ज़ात फरमाए बाना तू चाही न चाही तू करी न करी तुझो रब ताकत वारो आ तो वट कुछ भी काने जिंदगी तुझो अख्तियार कोने मौत तुझो अख्तियार कोने कमाइण जी तौफीक दिनी थमई बरकत तुझो अख्तियार कोने घर जे मथे के हथ दई वेही रहंदे बेगम साहिबा के चोंदे कमाए कमाए थक जी पयो हां पूरी काने का हेडहू लखाया ही वया हेडहू आया वया बेगम मथे ते हथ दींदी बच्चा मथे ते हथ दींदा रब फरमाए तो खबरदार थी कमाइण त तोखे अख्तियार दिनो थम बरकत तुझो अख्तियार ना है बरकत मां करीम रब जो अख्तियार आ जिथे मां खुदा चाहिंदो हां उते ज़रे के जबल बनाए छडींदो हां जडे एड़ी पोजीशन थे त पो कहे तावीज़न वारे मुल्ले दे वञण जी जरूरत कान्हे का इहो न सोच त बरकत वई हली कारोबार टुटी वयो ही थी वयो वारो कर यार को तावीज़ रे ओ मुझा सोना जी तावीज़ जे कदे वठणो थई देर न कर वुजू करे मुसल्लो पंजे घरड़े में विछा उन करीम रब जे दरबार ते पेशानी झुका जेको करीम रब कुरान करीम में फरमाइंदो आ मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत अल्लज़ी खलक सबअ समावातिन तिबाका अल्लाह जे ताकत दे निहार ओ मुसलमान छा थियो थई हिकड़े नफ्स जे चवण ते लगी ॾिस त फिटाई कैसा तो अल्लज़ी खलक सबअ समावातिन तिबाका मुझो बेनियाज रब तो फरमाओ कमजोर इंसान मां अल्लाह जे ताकत दे निहार जमीन का आसमान तई निहार मौला निहारिम रब चवे तो आसमान मथा इए आसमान उन जे मथा इए आसमान उन जे मथा इए आसमान अल्लज़ी खलक सबअ समावातिन तिबाका तुझो करीम रब एतरो ताकत वारो आ हिकु न ब न टे न चार न सत आसमान हिक बे जे मथा ठाहण वारो आ मा तरा फी
खल्क़िर रहमान मिन तफावुत। ऐ मुजबाना ए दोडा पट्टे मुझे आसमान दे निहार, चैनी तरफन का निहार, किथे को जरे जे बराबर भी को खड्डो को खुबो का हेठाई का मथाई नजर अचई थी। खुदा तो पूछे, मारा तो पूछा, अल्लाह तो पूछे, मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत। डिठो सी चवे तो फर्जिल बसर वरी निहार। अल्लाह फरमाए तो फर्जिल बसर हल तरा मिन फुतूर। वरी निहार मता को किथे जरड़ो नजर अचे, वरी निहारियो सी मौला को नायो। सुम्मरजिल बसर करतैन यंक़लिब इलैकल बसर खासिअन व हुवा हसीर। मुझे सोने करीम रब फरमा वरी निहार, वरी निहार, वरी निहार। निगाहूं ड्रोड़ाए ड्रोड़ाए तुझी निगाह मोटी तोड़े वापस ईंदी। तुझे निगाह में खलल थी वींदो, मगर मां अल्लाह जे आसमान में किथे भी को खलल नजर कोन ईंदो। सवाल करण थो चाहियां, अहले इल्म मिठायो, अल्लाह ताला तव्हां खे सलामत रखे। यार जेको बिना कहे थंभे जे आसमान मथा आसमान सत आसमान बनाइण ते क़ादिर आ, वो तुंहिंजे मुंहिंजे मुश्किलातन खे हल करण ते क़ादिर कोन्हे। ॻाल्हाए सही यार, जानी ॻाल्हाए। छा थियो थई? लतीफ़ दाह करे तोखे सॾ करे चयो, छाला वञी चो अदा तू तबेली थी तो बिन जो वट जो कंजक करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सां। सिंध जो सुहिणो लतीफ़ छा थो चवे? कुछ माण्हू वेचारा इन मुझे दिल पर लतीफ़ जे शेर जो उबतो मतलब वठंदा हन त लतीफ़ झले थो त वलियन दे छो था जो। ओ बेवकूफो, लतीफ़ चवे तो उन्हनि दे छो था वञो जन जी न दिल मुझे रब सां गंढियल आ, जन जो न किरदार मुझे रब जे महबूब सां गंढियल। हालांकि अड़न माण्हुनि जे ला तरफ़ी लतीफ़ झले छयो, दूर तनी खां लॾे जन जी नागे मुहड़ मलीर दे पखा तन पापिन खां परे परां अॾे छागतनी जी छॾे यार जे धनारों धार चरने। लतीफ़ सुने फरमाए उन्हनि खां परे हट, वक्त नाहे लतीफ़ जे बैत बैत सां गॾु मां क़ुरान जी आयत पढ़ण जो पाबंद हां। सजण साईं जो ग़ुलाम हां, सजण साईं जो अदना फ़कीर हां। लतीफ़ जे शेर मुताबिक त जे तो बैत भाइया से आयतूं आगीन दियो मन लाइन पिरिया संदे पार दे। लतीफ़ जो शेर भी पढ़ा, कुरान जी आयत भी पढ़ा, मुझे सिंधी मारवाड़ के खबर पवे मदीने जे मीर सुनो कुरान करीम पढ़ी अल्लाह जो कलाम बुधायो। बिट जे लतीफ़ वरी सिंधी जुबान में उन जो सौलो तर्जुमो करे समझायो। मुझा सुना हे महीनो छा जो महीनो? सुलह जो महीनो। छा जो महीनो? अल्लाह चाहे तो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। दुरूद पाक पढ़ो। मां थोड़ो टाइम खे ॾिसां, टाइम साईं मूंखे थोड़ो टाइम ॿुधाइजो, मूंखे ख़बर न पवंदी आहे टाइम बजे। सल्लल्लाहु जुबान ॾी खोलियो अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या ताकत वारो करीम रब, बादशाहन जो बादशाह रब, पूरे कुरान करीम में 86 या 88 भेरा मुझे मदीने जे मीर जे गुलामन खे रब चवे ओ ईमान वारो। हाँ सुनो इमाम जाफर सादिक साईं ॿुधो अथव, नालो ॿुधो अथव? मुझे मुस्तफ़ा जे बचड़न सां प्यार कयो, हुजूर जे आल सां प्यार कयो, यकीन कयो अहिड़ो प्यार कयो जो अकुल भी दंग रहिजी वञे। छो त पंजतन पाक सां जेको न प्यार कंदो आहे उन जो हिते भी बेड़ो पार होंदो आ। त कर पंजतन पाक सां प्यार तोखे गंज मिली वींदो, थींदो राज़ी रब सतार तोखे गंज मिली वींदो। कर पंजतन पाक सां प्यार तोखे गंज मिली वींदो, कर राज़ी रब सतार तोखे गंज मिली वींदो। जन्नत जागी मालिक आहिनि, दुख डोलावा पल मिलाहिन, दुख डोलावा पल मिलाहिन। जन्नत जागी मालिक आहिन, दुख डोलावा पल मिलाहिन, दुख डोलावा पल मिलाहिन। कर विथी न हिकिड़ो वार तोखे गंज मिली वींदो, कर विथी न हिकिड़ो वार तोखे गंज मिली वींदो। कर राज़ी रब सतार तोखे गंज मिली वींदो। फैज़ जूणे जा पंजतन प्यारा, कबर हशर जा आहिनि सहारा, कबर हशर जा आहिनि सहारा। फैज़ जूणे जा पंजतन प्यारा, कबर हशर जा आहिनि सहारा, कबर हशर जा आहिनि सहारा। कर अखिड़न जो अद ठार तोखे गंज मिली वींदो, कर राज़ी रब सतार तोखे गंज मिली वींदो। इंतहाई शाट के इमाम जाफर सादिक साईं जेदी महल भी अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कंदा आयत ईंदी आ या अय्युहल्लज़ीन आमनू। त सुनो इमाम जाफर सादिक साईं चौदह लब्बैक 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 अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। इमाम जाफर सादिक साईं गुलामन के समझाइन था जदे अल्लाह कुरान करीम में हुजूर जे गुलामन के चवे ओ ईमान वारो, त ईमान वारो रोई चवे मुझा करीम रब महाज़ुर। रोई चवे मुझा करीम रब महाज़ुर। वरी तवां भी चो मां कुरान जी आयत पढ़ा, तवां चो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक या अय्युहल्लज़ीन आमनू। चो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। रुकी जुबान सा न दिल सा चो हाज़िर आहियां ओ मुझा मौला मां हाज़िर आहियां। हुक्म कर मुझा मौला, मुझो रब तो चवे तूबू इलल्लाह। ओ मुझा बाना जी मुझा करीम रब हाज़िर हई, हाँ मुझा मौला हाज़िर हाँ। रब चवे तो पुतो बह कर तमा तुझा गुनाह माफ कया। मुझो रब तो चवे
मुझो रब थो चवे तूबू इल्लल्लाह तौबा मा मुरादा रुजू कर रुजू मा मुरादा मुंडिया अल्लाह चवे तो ए ईमान वारा जी मुझा मौला अल्लाह चवे तो ओरे आ ओरे आ ओरे आ मौला किया चा रब चवे तो इए अचू इल्लल्लाह तौबतन नसूहा जी मा करीम रब जे ओरे अची त इए अच जो वरी मोटण तो खां विसरी वने अचोरे पर एड़ो ओरे अच जो वरी मोटण तो खां विसरी वने जी इए थींदो जरूर आहे मगर कंखे थींदो आ जो जेको ओरे थियण सां जेको न रंग दिसंदो आ उन खां सब कुछ पुठियो विसरी वींदो आ हजरत अमीर उमर साईं जे खिलाफत जो दौर आ के जो दौर आ हजरत अमीर उमर संजे खिलाफत जो दौरा नौजवान अमीर बचड़ो हसीना जमीला अल्लाह जे ज़ात उनके हुस्न भी अता फरमायो अल्लाह जे ज़ात बाबरकात उनके आला अखलाक भी अता फरमायो जवानी बता फरमाया एडो तने का एडो त सुनो जो दुनिया भी ही उनके दिसदिया एक इलाके जी अमीर औरत उन अल्लाह जे बाने ते दीवानी थी पवंदिया हे नमाज पढ़ी यार यार सा मुलाकात करे निकरंदो आ उहा औरत रस्ते में बीहंदिया मगर जवान न हेडे दिसंदो आ न हेडे दिसंदो आ छो न दिसंदो आ जो जंजी जैसा तार लगल हुंदिया ओहो पंजे तार में गमटार हुंदो आ लगाए दिसन लगाए त खबर पवई न मुझा सोना जदे न दिल लगाईंदे त दिस न छोकरा छोकरा सजी सजी रात या फजर ते अबा तो सिजुबरियो छा अरे खुदा जा बना तो के सजी रात ने या मा ढो कोन दो जे तो बाबा सच पुछी न पेरन ते किरी सच पुछी मुके सजी रात जी खबर कान पे अचो जे बस एड़ो आवाज हो मुझा दोस्त जे कदे दुनिया जे बेवफा इंसान सा दुनिया जे बेवफा इंसान सा हे दिल जो तुजो ताल्लुक हेतड़ो गंढजे थो जेको हिकड़ी खुशी दई नवा नवे तोखे अणखुट दुख दींदो उन जे हेतड़ी दिल थो अटकाई त सजी रात जी खबर कान थी पवे रब्बे काबा जो कसम जेकर खुदा जे इश्क में न हिकड़ी तू घड़ी गुजारी त चई सही हिकड़ी जिंदगी छा करोड़े जिंदगी कुर्बान थी मुखे रब जे हा कुर्ब जी घड़ी रब वरी नसीब फरमाए जी मुझा सोहना कदे खुदा जे इश्क में बका घड़ी गुजारे दिस खुदा जे मोहब्बत में बका घड़ी गुजारे दिस ए अल्लाह जो नेक बानो पांजे करीम रब जे इश्क में मौज में मदीने वाले सही जे प्यार जे मौज में अचे तो वने तो निहारे न तो तक औरत बीठी या केर बीठो आ अल गर्ज गाल खुटाए वठाओ न अमीरदार औलत नेट पांजे बानी जे का वडी वडी उम्र वारे उन सा दिल जो हाल कयो माही मजबूर हां मुजी ही मजबूरी लेकिन फलाणो शख्सा जो मुडे निहारण जे ला तैयार ना है बानी चवे थी मालिकन फिक्र न करे हो मोजो कम्मा मां तोखे किए थी दाल मां सीरो करे दिया सब कुछ तुझे हवाले थी वयो उन देर न कई इशा जी नमाज खां बाद ते रस्ते ते कुराड़ी वारो रूप वठी सामान रखी बीही रही अल्लाह जो बानो नमाज पढ़ी निकतो आ जी उनके दिसी करे आवाज करण शुरू कए जी खुदा जो नेक बानो करीब आयो उनके हुजूर जो हदीसों बुधाण शुरू कए मदीने जे मीर फरमाए इरहमन फिल अर्दी यरहमुक मन फिस समा जमीन वारन ते रहम कयो आसमान वारो तहां ते रहम करे एडियो केतरी हदीसों न जे आडो बयान कए उन नौजवान रोंदो रहो अम्मा कुराड़ी मां मिलो चाहे बच्चा घर मुझो थोड़ो दूर आ ए रस्तो डाढो दुखियो आ रात जो टाइम सामान नथी खणी सका मुझे मथा रहम कर मदीने वारो तो ते राजी थे अल्लाह जी जात तो ते राजी थे रोए चवे तो अल्लाह जी बानी ए मुझे जिंदगी जो मकसद है रजा है खुदा है रजा है मुस्तफा है मुझे जिंदगी जो बियो मकसद ही कोने वा पुठड़न ते मथड़े ते बठार की सामान जी खणी हलंदो आ औरत पुठिया पांजी चाल हलदी वींदी आ हा बच्चा थोड़ो अञागते हल वो नौजवान अगते थो वने औरत पुठिया दरवाजो बंद कयो अञागते हलियो वरी दरवाजो बंद कयो वा औरत नौजवान इंतजार में बैठी आ जी जो न कमरे में अंदर दर ते पहुतो नौजवान के धिक्को दे बारो दर बंद करे चवे थे मालिकन तुझे हवाले जी जो उन औरत रोश
रोशनी कई इन अल्लाह जे बाने जी जीअं जो उन जे मथा निगाह पई निगाह पवंदी वई बेहोश थी पट ते किरी पयो जागो था वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह जे खौफ में मुझो सुन करीम रब तो फरमाए ओ मां अल्लाह जे आडो बीहण वारे ॾींहं खे याद करे मां अल्लाह जो खौफ रखण वारा तुझे ला हिकड़ी न पर जोड़ी जन्नतुन जी आ। घणियूं जन्नतूं जवाब ॾियो घणियूं जन्नतूं जोड़ी जन्नतुन जी आ। हिकिड़ो जंहिं वक्त में अञा तुंहिंजे मथां इज़राइल ईंदो तुंहिंजो रूह कब्ज़ पोकंदो इन दुनिया में रही करे दुनिया जे अखियुनि सां जन्नत ॾिसंदे बी जन्नत मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात जन्नत में तुझो मकाम फरमायो। गाल के खुटा वेठा नौजवान किरी पयो बेहोश थी वयो दुनिया जी मोहब्बत या अथव अखियूं खोलियो नौजवानो वहा जेका मस्तानी हुई जेका चरी हुई जेका दीवानी हुई दाह करे चे थी बानी माल बानी वारो कर ए त बेहोश थी वयो वडड़ी उम्र चे फिक्र न कर हाने छा करणो ची जान छडायो खून गिचे में पहले मरियो लोडी न लुडे न छजण तो चारो बस पूरो थियो हाने छा कयो उन कुराड़ी चे टंगुर का मा थी वठा बाहन का तू वठ रात जो अंधेरो आ खणी ढेर ते उछलाए था चो न पांजे घर में होंदो न पांजे दर ते होंदो न खून पांजे गिचे में पौंदो। हां अल्लाह सा प्यार करण सवलो कोने यार मुझा सोना कुछ हासिल करने के लिए कुछ कुर्बान तो करना ही पड़ता है। जेकर सजो डी दुकान ते न वेहंदे तो बेनिफिट कोन थींदो घर में वेठो होंदे तो भूख मरी वेंदे जी जेकर दुनिया जो फायदो वठण जे ला कुछ घड़ियों कुर्बान करनी थी पवन तो यार जो कुर्ब हासिल करण जे ला कुछ दुखड़न के बर्दाश्त करणो पवंदो आ पर जदे ओहे दुख अची वया उनन जे पोया जेके सुख ईंदा हन तन जो मुल ई कोन्हे यार। अल्लाह जा बानड़ा उन औरत कुराड़ी टंगुन में हथ विधो उन बी औरत बाहुन में हथ विझी रात जे अंधेरे जो फायदो वठी करे घर खां परे वञी को गंदगी जो ढेर ॾिसी करे उन ते छॾे हलियो आयो होॾां पीउ ॾिठो इशा जी निमाज़ गुज़री वई आहे रात जो चङो हिसो गुज़री वियो आहे मुंहिंजो बच्चो घर में कोन पहुतो आहे पी तलाश में निकितो आहे ॻोल्ही दे ॾिसे त मुंहिंजो नौजवान बचिड़ो गंद जे ढेर ते बेहोशी जी हालत में पियो आहे पीउ पंहिंजे करीब रब जो नेको सालियो बानड़ो आ पानी खणदे छंडा हई बच्चे जूं अखियूं खुली वयूं जी अखियूं खुलियूं बचड़े के कुलड़े जो आसरो दई पांजे घर में वठी आयो हाने बचड़ो घर में आयो आ पी तो पूछे बच्चा तो सा मामलो छाहे बचड़े पांजे अल्लाह जे महबूब जे बानड़ अल्लाह जे महबूब जे आशिक पांजे अब्बे के सजी गाल करे बुधाई जेडी मल दरवाजे का अंदर माई धिको दिनो ए या गाल कई बाबा जी अंदर थिस तिया खैर औरत ते नजर पइजी वई मुझे आडो अल्लाह जो खौफ आयो त ए अल्लाह जा बाना जेकॾहिं खैर औरत ने ॾिठई सुभाणे हुजूर जे दरबार में कहिड़ो कंध खणंदे अल्लाह जे दरबार में कहिड़ो जवाब ॾींदे बाबा इहे जो ख्याल आयो मां पोजी खबर नाहे चवण सा उते जो उते किरी पयो हुते बेहोश थी वयो हिते सच पच में रूह परवाज थी वयो पी ॾिठो त मुंहिंजे बचड़े अल्लाह जे खौफ में जान ॾिनी आहे रात जे अंधेरे में माण्हुनि खे चई जल्दी अचो तदफीन थी वई गुस्ल कुफन थी वियो पंहिंजे बचड़े जी तदफीन कई रात जो वॾो हिस्सो गुज़री वियो सुबुह जो निमाज़ ते कोन पहुतो अमीर उमर पुछे थो ॾियो ख़बर फलाणो शख़्स पाबंद निमाज़ जो आहे अॼु फजर जे निमाज़ ते कोन आयो आहे या अमीर अल मोमिनीन उन जे बचड़ो रात अचानक उन खे अलाए छा थी वियो हो दुनिया छॾे वियो तदफीन रातो रात में थी वई इन करे हू कोन अची
सके होंदो अमीर उमर फरमा हलो त अल्लाह जे महबूब अल्लाह जे महबूब अल्लाह जे महबूब जे आशिक वटो हली फातिहा करे चऊं दुआ घुरी चऊं उनके तसल्ला दई चऊं जी अमीर उमर पहुतो पुछे तो दे खबर अल्लाह जा बाना इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन तुझे बचड़े सा छा थियो जेडी मल पी हाल करे बस कयो अमीर उमर दाह कई तो मुखे न जे मज़ार ते वठी हलो जो तो अल्लाह जो कुरान में वायदो आ वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान मां उमर उन जे मज़ार ते बिही करे उन खां सवाल करण तो चाहिया रब जी ज़ात बाबरकात जो वायदो सच्चो पूरो थियो तो के ब जन्नतूं मिलियूं या को न मिलियूं अमीर उमर उन जे मज़ार ते इंदो आ उन जे मज़ार ते बिही करे कुरान करीम जी आयत पढ़ी आवाज दींदो आए अल्लाह जे खौफ में जान दियण वारा अल्लाह जो वायदो आ त जेको मुझे खौफ में जान कुर्बान कंदो आ बा अल्लाह उनके जन्नतूं अता फरमाइंदो हा कब्र मां आवाज आयो उमर मुझो रब भी सच्चो आ मुझो करीम मुस्तफा भी सच्चो आ एक जन्नत जो दर्शन दुनिया में थी वयो बी जन्नत जी दरी मुखे कब्र में यार खोले दिनिया ओ मुझा नौजवान साथियों ओ मुझा नौजवान भाईरो हकीकी इश्क हकीकी मोहब्बत हकीकी प्यार पंहिंजे दिल के ॾेखार छो त अल्लाह तबारक व तआला जो रहमत जो घड़ियों इए हींअर छोलियूं ॾेई पयूं वसन मां कुरान जी अञा हिकड़ी आयत पढ़ी पो जे इजाजत ॾियो त मां थोड़ो मौजू मेराज जो भी खणा खबर ना है फकीर माण्हू आ केॾां का काॾे हले वियुसि दिल खोले दुरूद पढ़ो सल्लल्लाहु हुजूर ते दुरूद पढ़ण में सुस्ती न कंदा कयो मौक़ो कोन्हे न त मां आयत के खोलिया हाँ खोलिया आयत के खोलिया ॿुधंदा त सदाई आयो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ॿुधंदा भी आहियूं हक नबी चवंदा भी आहियूं दुरूद पढ़ंदा भी आहियूं पर सोचो कोन थऊं त मालिक ॿुधाइण छा थो चाहे इजाजत ॾियो त भला थोड़ो खोलिया पहिरीं तव्हां दुरूद दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या पढ़ी दुरूद सलाम पढ़ी दुरूद सलाम चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं कदे थो मदीने घुराई जंहिंजी तमन्ना हुजे ओहो चवे पढ़ी दुरूद सलाम पढ़ी दुरूद सलाम पढ़ी दुरूद सलाम चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं कदे मदीने घुराई मुझा मदीने जा साईं कदे थो मदीने घुराई हाय तन जी तसे भी सोरिया वेठो तनु तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जल तारू ही तलब जो वहदत सुर वजल वहदहू ला शरीक लहू इहो राग रगू से सुताई सुहन यार निंद्र इबादत तन जी है तन जी तसे भी सोरिया वेठो है अब अखने मां हारिया वेठो कया अर्जो थो तमाम
कया अर्ज तो तमाम चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं चौकदे तो मदीने सब चो न जरखे वञणो आ ओ मुझा मदीने जा साईं कदे तो मदीने घुराई चो त निंड्र अखियुनि मां वैया उडामी है निंड्र अखियुनि मां वैया उडामी है दर्जी दिया अची आका सलामी थिए अहिड़ो इंतजाम थिए अहिड़ो इंतजाम चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं कॾहिं थो मको पाक घुमाई है फैज़ जुणे जो सदड़ा करे तो है फैज़ जुणे जो सदड़ा करे तो सिक में सुहेणा रोए रड़े तो छो थो रोए थे मदीने में क्या तिए मदीने क़याम चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं कॾहिं थो मदीने घुराई कुरान करीम जो मज़ो परी मथा हुजूर जे नात जो मज़ो जिंदगी लाइ चाहे ओ डोकरी शहर वारो जामे मस्जिद डोकरी में रहण वारो वरी हिय निहार त मदीने वारे मीर जे बाग जा गुल गुल हे जेका छू दिस्तारू पिया ॾिसो हे मदरसे जे खुदा जो कसम दिल जा कन खोले ॿुधो जे कोन मदरसे जे शागिर्द खे किथे गलीअ में वींदो ॾिसी रुगी तसव्वुर करे ही त मुझे मुस्तफा जो मेहमान आ कंहिंजे घर में नंढड़ो ॿारो वियो आ मानीअ जे लाइ या कंहिंजे लाइ असां वटि आदत आ छोकरा वञ फिलहाल पो मोटी खबरदार थी भुलिजी पियो ऐं कंहिंखे थो मोटाई कंहिंखे थो मोटाई इहो न ॾिस त मदरसे जो यतीम छोकरो आ इहो ॾिस त कंहिंजे दीन जो दाई आ इहो ॾिस त कंहिंजे लाइ पढ़ी रहियो आ खुदा जो कसम जंहिं शख्स मदरसे जे शागिर्द खे न मदीने वारे मीर जो न उन मेहमान समझी करे इज्जत दे तूं घर में शागिर्द खे ॾिसी हंधड़ो विछाए छॾ बच्चा तूं हलिया हेॾहूं अचे वेह उन सां प्यार जूं ॻाल्हियूं कर उनखे प्यार ॾे उनखे इज्जत ॾे उनखे ख़ैरात वठण वारो न समझो उनखे मुस्तफा जो मेहमान 8 ॾींहं ईअं कर खुदा जो कसम खणी थो मां चवां जे दिल सलामत हूंदई ॾिस त पिरी पेर पाए थो अंगण ते या नथो पाए जेकॾहिं दिल सलामत न बि अथई तॾहिं बि इंशाअल्लाह तुंहिंजे घर में उहे बरकतूं ईंदियूं जो तो करे सोचो बि कोन हो हेडे जो न मुस्तफा जा हे ॾिसां पे तो पखीड़ा बाग जा त दिल उदास थी वञे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलामो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी मुझो रब छा तो समझाण चाहे रब चवे तो कायनात वारो तकड़ तकड़ में टाइम थोरो मंजिल ॾाढी परे आ हैदराबाद 5-6 कलाक लगी था वञन वरी ईंदे वींदे रोड बंद मिड़ई फैज़ जूणे जैसा वायदो पूरो कयोसी ओ मुझा दोस्तो अजीजो अल्लाह जी ज़ात समझाण तो चाहे ऐ मुझा बानड़ो जी मुझा करीम रब अल्लाह जी ज़ात फरमायो पहिरी मां अल्लाह पंहिंजे ज़ात जो जिक्र थो कयां वरी पंहिंजे फरिश्तन जो जिक्र थो कयां 3 नंबर ते ईमान वारन खे थो चवां रहमत जा दर खोलिया थम वंडड़ो वठी वठो मता हसरत रहजी वञेव वंडड़ो वठी वठो मता हसरत रहजी वञेव करीम रब छा तो समझाइण चाहे कायनात के अल्लाह समझाइण तो चाहे ज़ात इंसानियत मां ईमान वारन खे चूंडियो थम पंहिंजे महबूब जे दुरूद ला जेकॾहिं ईमान वारो तव्हां बि न पढ़ंदव मुझे मुस्तफा ते कोई फर्क पवण वारो नाहे मां हेतिरा अणखुट मलाइक जो यार जे दुरूद ला पैदा करे छॾिया आहिनि
लेकिन मुझे करीम रब इंसान ज़ात के समझाए करे वरी मलाइकन के भी खबरदार कयो ओ नूरानी मखलूक मता इहो समझो त असा महबूब ते दुरूद न पढ़ो महबूब ते केर पढ़ंदो मां अल्लाह पांजो जिक्र करे मलाइको तवा के भी बुधायो एकड़े दे तवा ते भी फना अचण वारी आ मगर मां रब जे को महबूब कयो आ उन जे तारीफ ते ही फना अचण वारी ना है जे जिक्र ते फना अचण वारी ना है उन जे जात ते फना की अची सकदी था त मुजा दोस्त अजीज मुझे हुजूर ते दिल खोरे दुरूद पढ़दा कयो मस्जिद हराम खां मां मेराज जो बस एकड़ो बन तो देर थी वेंदी नमाज जो टाइम ते पहिरी मुखे मंजिल पंध 11 मिनट 4:30 ते हलो अल्लाह ताला फरमाए सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा इते बीहण तो चाहा तवज्जो कयो मुजा दोस्तो कायनात जे अंदर रूए जमीन ते वडे में वडियूं इबादत गाहूं कहिड़ियूं हन जवाब दियो जो क़िबला अव्वल यानी बैतुल मुक़द्दस ऐं मक्के पाक में काबतुल्लाह शरीफ तमाम अंबिया जो इबादत गाहूं कहिड़ियूं थोड़ो तो ॻाल्हायो यार तमाम अंबिया जो इबादत गाहूं चो कहिड़ो बैतुल मुक़द्दस काबतुल्लाह शरीफ गौर त कयो मुसलमानो ये मस्जिद शरीफ डोकरे जी जामे मस्जिद अगर भले कहिड़ो भी मुफ्ती मौलवी पीर साहब छो न हुजे अगर इए चवे ये मस्जिद भी आहे पर तफरीह गाह भी आहे हिकदम फतवा अची वेंदी एड़ी फतवा लगी वेंदी जो मस्जिद में अचण कोन दींदस हे मस्जिद इबादत जी गाया मस्जिद तफरीह गाह ना है जरा कुरान दे निहारियो मुझो रब छा तो फरमान चाहे ऐ कायनात वारो दुनिया जी मस्जिद तवा जेला तफरीह गाह ना है इबादत गाह लेकिन इबादत गाहुन में अफजल आला बा अल्लाह जे दरबार में ऐ तवा मखलूक वट जेके बचायूं हन बैतुल मुक़द्दस ऐ काबतुल्लाह शरीफ मां अल्लाह उनन बिनी के गड्डे जिक्र थो कया कायनात जे मखसूस इबादत गाह के मां अल्लाह जी जात बाबरकात पांजे महबूब जे सैर ऐं तफरीह सां गॾु बयान थो कया न समझी सकियो जुमलो मुखे दोहराना मुझी बेवकूफी चेबी मुझी कमकुली चेबी मुझी घट इल्म चेबो जो मां तवा के समझाए न सकियुस मुझो अल्लाह ताला बुधाइण तो चाहे ओ कायनात वारो मता ज़हन में कदे मुझे मुस्तफा जे अज़मत जे बारे में का सोच सोचो मुझो मुस्तफा एतरो शान वारो आ मुझो महबूब एतरो मकाम वारो आ मुझो महबूब मां अल्लाह जे दरबार में एतरो इज्जत वारो आ जो तमाम अंबिया जह जगह के इबादत गाह समझल इबादत कल मां अल्लाह जी जात बाबरकात उनन जगहुन के पांजे महबूब जो सैर चई करे कुरान में बयान कया त दुनिया के खबर लगे जे मुस्तफा जी तफरीह गाह जे मुस्तफा जे सैर जी जगह मस्जिद हराम मस्जिद अक़सा है मुझो खुदाई थो जाने उन मुस्तफा जे इबादत गाह वारी जगह केड़ी हुंदी गाल समझ में आई एकड़ो डाको एकड़ो बाकी मथे चढ़ा एकड़ो सिर मथे चढ़ा मुझे मदीने जे मीर के मेराज जे रात वठण केर आयो थोड़ो त गालायो वठण केर आयो जिब्राइल गड्डू न सा केर हो चो बुराक जल्दी बुदा गड्ड केर हो बुराक जिब्राइल सा गड्डा जिब्रील भी आयो आ जिब्रील सिदरा खां आयो आ बुराक जन्नत में आयो आ तवज्जो 11 मिनटन में घुमाए वठा जिब्रील सिदरा खां आयो आ बुराक जन्नत खां आयो आ 70,000 मलाइकन जो चहचटो गड्डा काथे आया चो हुजूर जे दरबार में आया मुझा दोस्तों तवज्जो रहे आखिरी लम्हात हन तवज्जो कयो हुजूर जे दरबार में आया महबूब के वठण आया मां तवा का सवाल तो कया जिब्रील हुजूर के वठण आयो महबूब यार घुरायो आ वठण आयो हां बुराक बाहर तैयार आ बुराक जन्नत में आयो जिब्रील सिदरा में आयो जदे महबूब बुराक ते सवार थियो महबूब बुराक ते सवार थी करे जिब्रील सा गड मेराज ला हलियो देओ खबर बुराक मेराज ते वयो
जिब्रील मेराज ते वयो या बुराक भी अक्सा दे वयो जिब्रील भी अक्सा दे वयो रुगी सुभान अल्लाह ने थोड़ो सोची पो जवाब दीजो मोकली जिब्राइल खे भला अजा सादन लफ्ज़न में वक्त खे मुझा जानी हाने वक्त कोने मां सादन लफ्ज़न में गाल के क्लोज कंदे चवा जिब्रील हुजूर खे मेराज जेला वठण आयो बुराक हुजूर खे मेराज ला सवारी थी आयो जेके गड आया न जिब्रील गड हलियो न बुराक गड हलियो यो भला समझो था न जिब्रील गड हलियो न बुराक गड हलियो जिब्रील भी आयो वठणा बुराक भी आयो सवारी थिया मगर जेको ईंदो वा वो तोड़ तई हलंदो वा या कोन हलंदो वा जेको ईंदो वा उनखे तौड़ ते पहुंचाणो हुंदो वा लेकिन जिब्रील भी बीही वयो बुराक भी बीही वयो थोड़ो अकुल खां पुछ अकुल तोखे जवाब कोन ॾींदो अल्लाह जे रहमत में उम्मीद रखी करे खुदा जे हिकमतुन ते गौर कंदे चओ मुझा करीम रब मुझे दिमाग खे खोल मुझे अकुल खे खोल मुझे सीने खे खोल त मां तो करीम रब जे प्यार जे इन हिकमतुन ते गौर करण जी मूं में तौफीक अचे जॾहिं इहा दुआ घुरंदे अल्लाह तुंहिंजे ज़हन खे खोलींदो तोखे समझ में ईंदो मुझो अल्लाह बुराक खे ॿुधाइण थो चाहे ऐ बुराक महबूब जे दरबार में वञ महबूब जॾहिं तो ते सवारी करे मां मोकिलियो आहे तोखे महबूब खे खणी आ मगर जॾहिं तूं बैतुल मुक़द्दस में पहुची मुझो महबूब तोखे हथ कढी चवे बुराक मुंहिंजी मंज़िल तेज़ आ तुंहिंजी स्पीड थोरड़ी आ चइबो आहे न वक्त मजे तव्हां चवंदो वक्त महदूद आहे यार मूंखे मंज़िल परे करणी आहे महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम यकीनन बुराक खे ईअं चवंदो न त जेको आयो आहे इन ई उम्मीद सां आयो आहे ऐ बुराक बीर मंज़िल मुंहिंजी अॻिते आ तुंहिंजी स्पीड थोरड़ी आ जिब्रील चयो आका भला जे बुराक जी स्पीड थोरड़ी आ मां गुलाम हाज़िर हां मां रुगी पर बटेड़ी तो हां दुनिया जे मथां अची वेंदा आहिनि हबीब मुंहिंजे परन ते सवार थियो हुजूर फरमा चङो तूं भी पंहिंजी ताक़त आज़मा महबूब जिब्रील जे परन ते सिदरा ते जिब्रील भी बीही रहियो हुजूर फरमा अगते हल जिब्रील चवे तो आका हिम्मत ना है हुजूर फरमा साजी मंजिल अगते आ तुझी मंजिल खत्म मुझे अल्लाह जे ज़ात कायनात के बुधान चयो कायनात वारो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात में खौर न करण वारो अल्लाह फरमाए तो तहां सोच जो अल्लाह फरमाए तो तहां सोच जो जिब्रील के मुझे मुस्तफ़ा फरमायो ए जिब्रील तू पहरे आसमान के मुखों खणी आए मां मुस्तफ़ा तुझे परण जे मथा लेकिन मथे आए त आदम तो खां अग में बीठो आ इब्राहिम तो खां अग में बीठो आ मूसा तो खां अग में बीठो आ ए जिब्रील रब बुधाइण चाहो जिब्रील के ए जिब्रील सजी जिंदगी मुझे अंबिया वटे पैगाम खणी वयो अज मां अल्लाह तोखे पंहिंजे महबूब जी ताकत हीअं थो ॿुधायां तोखे ख़बर पवे त तूं अञा पहुची कोन थो मुंहिंजो नबी इब्राहिम अॻे ई उते आ इस्माइल अॻे ई उते आ इदरीस अॻे ई उते आ मूसा अॻे ई उते आ ऐं जिब्रील जेका तुंहिंजी ताकत आ उन खां वधीक त मुंहिंजे कलीमुल्लाह जी ताकत आ उन खां वधीक त मुंहिंजे खलीलुल्लाह जी ताकत आ हाणे बीही रहो त जिब्रील ईअं कोन चयो रस्ते में बुधाए पियो आकाहिया महबूब फरमायो हल इहो बि कोन थो पुछे त मुस्तफ़ा काॾे था वञो हले त नथो पर पुछ त सही त यार काॾे था वञो त जिब्रील चवे तो पुछंदो बि उहो आहे जंहिंखे का कल्ह हूंदी आहे जॾहिं मूंखे कल्ह ई कान्हे त पुछां छा मूंखे जेका कल्ह हुई मां पुछंदो बि आयुसि ॿुधाईंदो बि आयुसि हाणे अॻिते छा आहे हिकिड़ो मुस्तफ़ा ॼाणे ॿियो घुराइण वारो करीम रब पाण ॼाणे यकीनन इन मंजिल ते पहुची करे आखिरी जुमलो तो चवा मुझे करीम मुस्तफ़ा फरमाए जिब्रील जी सोहना याद कर उहा घड़ी जडे मुझे डाडे इब्राहिम दे आए हैं आड़ाह में त इब्राहिम जेकर हुक्म करी तज मां तुझे बाह के यूं करे यूं कया मदद करण जे ला आए हैं हा सोहना आयो हुयस मुझे डाडे छा चई सोहना तुझे डाडे चयो त जे में मुझो यार राजी आ मां उन बे राजी आ मुझे करीम मुस्तफ़ा फरमाए जिब्राइल
असांजो खानदान उहो आहे जेको कंहिंजो थोरो कोन रखंदो आहे, थोरो कोन रखंदो आहे। तो मुंहिंजे ॾाॾे खे चयो हो त को पैगाम ॾे, अॼु मां मुस्तफ़ा तोखां थो पुछां त को पैगाम अथई त ॾे त मां तोखे यार खां पूरो कराए ॾियां। आखिरी जुमलो गौर सां ॿुधो। जिब्रील केरा? नूरानी मलाइकनि जो सरदार आहे, नूरानी मलाइकनि जो सरदार आहे। ईअं नथो चवे त मुंहिंजा दर्जात बुलंद अथनि, ईअं नथो चवे सोहणा अल्लाह जे दरबार मां मूंखे अञा रफ़ायत वठी ॾियो, सिदरा ते मुंहिंजो घर आहे थोरो मथियो जहान बि ॾिसां। न न, जिब्रील खे ख़बर आहे अल्लाह खे राज़ी करणो आहे त मदीने जे मीर खे राज़ी करणो आहे। जे मदीने जे मीर खे राज़ी करणो आहे त हुजूर जे उम्मत सां प्यार करणो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अर्ज़ड़ो ज़रूर आहे, बस ॿियो कोई अर्ज़ड़ो न आहे, हिकिड़ो ई अर्ज़ड़ो आहे। आका जॾहिं ॾींहुं क़यामत जो हूंदो, सिज नेज़े जे बराबर हूंदो, वार खां सन्ही तलवार खां तिखी, तलवार खां तिखी पुलसरात हूंदी। या रसूल अल्लाह जॾहिं उन ॾींहुं तुंहिंजे उम्मत जो गुज़र थिए, रब मूंखे इजाज़त ॾे, मां जिब्रील पर विछाया, तुझी गुनहगार उम्मत मुझे परन ते चढ़ी जन्नत में हली पहुंचे। आला हजरत तदां कई महबूब उहा जन्नत न जेका जिब्रील जे परन ते चढ़ी पहुचूं। असांखे उहा जन्नत खपे जो जिब्रील खे बि ख़बर न हुजे ग़ुलाम तो मुस्तफ़ा जे दरबार में हुजे। त मुंहिंजा सोहणा गाल खत्म थी वही। मुझे करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिको दीवानो, सोचो इन मकाम ते इन मंज़िल ते भी तो असांखे इज्जत मिली कंहिंजे करे छो? अम्मा आमिना जे लाल जे करे। जवाब ॾियो कंहिंजे करे मिली? मुझे मदीने जे मीर जा आशिको हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं कोहे तूर ते पहुतो, उनखे जॾहिं तौरेत मिलियो, हुकुम थियो 40 ॾींहनि खां बाद में अचिजां। मूसा कलीमुल्लाह जॾहिं आयो, खोड़ सारियूं ॻाल्हियूं खणी आयो। हिकिड़ी ॻाल्हि चई, मौला हिकिड़ी उम्मत जो ज़िक्र पढ़ियो अथमि, अहिड़ा माण्हू ईंदा जेके राति जो गुनहगार हूंदा, सुबुह जो गुनाहनि खां पाक थी वेंदा, सुबुह जो गुनहगार हूंदा, राति जो पाक थी वेंदा। रब चयो हा अहिड़ी उम्मत अहिड़ा मखलूक पैदा कंदुसि। मौला भला इहा त मूंखे ॾे। रब चयो इहा मुझे महबूब जी उम्मत, इहा मुझे। जवाब ॾियो मुसलमानो, इहा मुझे महबूब जी उम्मत। अॻियो जुमलो ॿुधो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी उम्मत रात जो गुनहगार, सुबुह जो नेकोकार, ॾींहं जो गुनहगार, रात जो नेकोकार कीअं थींदी? तवज्जह कयो, मदीने जे साईं फरमायो रात गुनाहनि में गुज़ारियो, मगर सुबुह थींदे ई जीअं ज़मीन ते कदम रखियो, जेको अॻियां मिलियो उनखे मुर्की चयो, भा अस्सलामु अलैकुम, खुशाही खैरा, अफ़शु सलाम बैनकुम। हुजूर फरमाए पाण में सलाम खे आम कयो। मुर्कंदे अगले भा खे चई, भा अस्सलामु अलैकुम, खुश आहियो खैरा। हुन मुर्की चयो, हालांकि हू ॾुखायल हुयो, हू परेशान हुयो, हिन जो मुर्की सलाम वरायो। हिन जे मुर्कण ते हुन जो ॾुख घटिजी वियो, हुन जो ॾुख घटियो। रब हिन जे दफ़्तर खे मेटे गुनाहनि मां नेक बनाए छॾियो। जागो था, कमु ॾुखियो आहे सवलो आहे? घणनि टिकनि वज़ीफ़नि खे छॾे ॾियो त खूह जे मथां वञी वेहो, मुक़ाम में छॾियो मुक़ामनि में वेहण खे, खूह जे पटीअ खे छॾे ॾियो। अचो त दीन खे सम्झो। दीन छा थो चवे? दीन चवे थो हिक ॿिए सां ईअं भाइर थी वञो जीअं क़ुरान चयो आहे त इन्नमल मुमिनून इख़्वतुन, ईमान वारा सभु पाण में भाइर हूंदा आहिनि। कसम अथव ख़ुदा जो, पोइ भाइर कोट जूं बाहियूं हूंदा आहिनि या कोन हूंदा आहिनि? जवाब ॾियो, भाइर कोट जूं बाहियूं आहिनि या न? रब जो क़ुरान थो चवे त ईमान वारा पाण में भाइर हं, त पोइ सभई मुस्लमान कोट जूं बाहियूं थियूं हिक ॿिए जूं। अचो त पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु कयूं, अचो त पंहिंजूं दुश्मनियूं ख़तमु कयूं, अचो त सुबुह सां मुर्कंदे भले नाराज़ हुजी कंहिंसां मुंहं में मिली वञे, खिली चईसि भा अस्सलामु अलैकुम, कहिड़ी ख़बर आहे त हू कहिड़े ॾुख में आहे। पोइ जॾहिं न तोखे चए मुर्की वालेकुम सलाम, तुंहिंजे गुनाहनि जो दफ़्तर ख़तमु थी वञे, इन खां वधीक का ॿी नेकी थी सघे थी? त हाणे इन जो वरी अपोज़िट में अचो। जेकॾहिं मुस्लमान भाउ खे खिली सलाम वराए,
मुझो मदीने जो मीर फरमाए उन जा गुनाह अल्लाह मुआफ़ फरमाए। पर जेको मुसलमान के दिसी करे सलाम वराण जे बजाय बूथ हीअं टेढ़ो करे सायो करे हीअं करे मता हू सलाम वराए मता मुखे जवाब ॾियणो पवे। अगलो जुमलो मां नथो चवां, पंहिंजे दिल खां पुछी पो जुमलो चओ। अगर सलाम मुर्की वराइण ते गुनाहन जा दफ्तर मिटजी वञन था त पो सलाम खां मुंह फेरण ते चो नेकिन जा दफ्तर भी मिटजी वञन था। जागो था। अरे यार जिंदगी 4 ॾींहं जी मिली है। आगाह अपने मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं, सुभाणे जी काई खबर काने। ये 4 ॾींहं मिलिया त ये भी झेड़न में तो गुजारी केॾो न अजीब इंसान है। ये 4 ॾींहं मिलिया त ये कुर्ब कदे गुजार, प्यार में गुजार, पंहिंजन सां परावन सां एड़ो प्यार कर। अरे यार पंहिंजा पाड़े वारे त छा पर झंग जे जानवरन सां भी एड़ो प्यार कर जो तोखे झंग जो कुतड़ो भी दिसी ऐं पुछड़ो लटकाए त ही मुखे टुकड़ो ॾियण वारो आ। बिल्ली दिसी करे तुझे पुठियां डुके त ही मुखे छीछड़ो ॾियण वारो आ। जानवर सां भी एतिरो प्यार कर, तू मखलूक सां प्यार कर, मुझो ख़ालिक तो सां प्यार कंदो। अल्लाह जा बालड़ो ईसाले सवाब जी महफिल प्रोग्राम खत्म थी वियो। अल्लाह जे नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे अबे अम्मा ला दुआ घुरी, रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैया। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे अबे अम्मा ला दुआ घुरी, रब्बि ग़फ़िरली वलिवालिदैया रब्बी जल्नी मुक़ी रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ये गालियूं अल्लाह के वणियूं। अबे अम्मा जे ला अंबिया दुआऊं घुरियूं आहिनि, कंहिं घुरियूं आहिनि? जवाब ॾियो, मां बस हिकिड़ो ई दलील ॾियो। कंहिं दुआऊं घुरियूं आहिनि? अबे अम्मा जे ला अंबिया दुआऊं घुरियूं आहिनि। नबी कहिड़ो कमु कंदा आहिनि जेको रब खे वणंदो आहे या न वणंदो आहे? जवाब दलील हिकिड़ो ई मां ॾेई छॾियो। नबी जेको कमु कनि उहो अल्लाह खे वणे ऐं वरी ख़ुदा उनखे पंहिंजे पाक क़ुरान करीम में नाज़िल फरमाए त मुंहिंजे इब्राहिम पंहिंजे अबे अम्मा लाइ हीअं दुआ घुरी हुई, मुंहिंजे नूह पंहिंजे अबे अम्मा लाइ हीअं दुआ घुरी हुई। कुल मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जी मुंहिंजा करीम रब रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। तू वरी ईअं दुआ घुरो, मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजे अबे अम्मा ते ईअं रहम कर जीअं नंढड़े लाकू हो मुझे मथा रहम कंदा हुया। अबे अम्मा जे बख्शिश ला दुआ घुरण, अबे अम्मा जे मग़फ़िरत ला दुआ घुरण अंबिया जी सुन्नत, अल्लाह जो हुक्म, अल्लाह जी ज़ात बाबरकात। असां जे नौजवान अदे नौशाद अली कुंभर ऐं उन जे भाइरनि जो कयल ख़ैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। मरहम फ़कीर नियाज़ हुसैन कुंभर जी अल्लाह जी ज़ात बख्शिश फरमाए। बाक़ी जेके भी परचियूं आयूं उन्हनि सां ओधर थी इंशाअल्लाह ज़िंदगी रही। कॾहिं राति जो आयासीं त राति जो टाइम कुशादो था। ॿिए दफ़े अल्लाह ताला मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में कबूल फरमाए। अल्लाह ताला सभिनी के अमल जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। एक बेरो अलहम्दुलिल्लाह।